नाज़रीन, मीरपुर ख़ास मां ख़बर है अवां ताईं पहुचनि पिया। शहबाज़ अली लगारी की रिपोर्ट मुताबिक़ जी फिज़ा जीए भुट्टो के नारनि सां गूंजी उथी। मैडम फरियाल टालपुर की सालगिरह जो केक काटियो वियो। मीरपुर ख़ास पाकिस्तान पीपल्स पार्टी की मरकज़ी अगवान मैडम फरियाल टालपुर की 68वीं सालगिरह की तकरीब मीरपुर ख़ास के नवाब कॉलोनी में वॾे जोश ऐं जज़्बे से मल्हाई वई। तकरीब बिलावल भुट्टो जियाला फेडरेशन के सूबाई जनरल सेक्रेटरी रईस-ताज मोहम्मद भुरगड़ी ख़ास हिदायतुनि ते मुनक़िद कई वई, जंहिंमें पार्टी कारकुननि ऐं अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब दौरान सिटी सदर आबिद अली शेख, ज़िले जनरल सेक्रेटरी अहमद खासकेली ऐं ॿियनि अॻुवाननि गॾिजी सालगिरह जो केक काटियो। उन मौक़े ते जीए भुट्टो जे नारनि सां सॼो इलाइक़ो गूंजी उथियो, जॾहिं त कारकुननि ख़ुशीअ जो इज़हार कंदे दोहलनि जी धुननि ते रक़्स पिणु कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे आबिद अली शेख चयो त मैडम फरियाल टालपुर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिकु मज़बूत ऐं बावकार अगवान है, जन हर ॾुखे वक़्त में पार्टी की क़यादत ऐं कारकुननि जो हौसलो बुलंद रखियो है। उन्हें चयो त पार्टी कारकुननि जो पंहिंजी क़यादत सां ताल्लुक़ मोहब्बत वफ़ादारी ऐं नज़रिए ते ॿधल है। तकरीब में अली खान लोधी, बिलाल राजपूत, सैयद सजाद शाह, इमरान शाह, मोहम्मद रफ़ीक, सिराज वकास ऐं सैयद दीदार शाह समेत ॿियनि केतिरनि ई अगवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। तकरीब की पुॼाणी ते मैडम फरियाल टालपुर की डिघी उमिरि, सेहत ऐं कामयाबी लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। उन मौक़े ते कारकुननि पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत सां पंहिंजी वाबस्तगी ऐं वफ़ादारी जो आदा पिणु कयो।